अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिर आयो HR JDO न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ नवाब शाह ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम डहरी जी डिवीज़नल इंतज़ामिया शहीद बेनज़ीराबाद तरफ़ां 6 ॾींहनि वारो साइंसी सकाफ़ती रांदियुनि वारो फेस्टिवल शुरू थी चुको आहे, जंहिंजो बाक़ाइदा इफ़्तिताह अॼु डिप्टी कमिश्नर ऑफिस में डिवीज़नल कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद सैयद मोहसन अली शाह ऐं ज़िला चेयरमैन जाम तमाची उन्नड़ गॾियल तौरु कयो। इफ़्तिताही तक़रीब जो आगाज़ स्कूलनि ॿारनि जे मैराथन रेस ऐं साइकिल रेस सां कयो वियो, जिन में मुख़्तलिफ़ स्कूलनि जे सभी शागिर्दनि हिस्सो वरितो। तक़रीब में डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद इब्रार अहमद जाफ़र, डिप्टी कमिश्नर सांगड़ मिर्ज़ा नासिर अली, एडिशनल डिप्टी कमिश्नर जुनेद हमीद समूह, सरकारी अमलदारनि, गैर सरकारी इदारनि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि, उस्तादनि, शागिर्दनि ऐं शहरनि जी वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे डिवीज़नल कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद सैयद मोहसन अली शाह चयो त स्कूली ॿारनि जे लाइ गैर निसाबी सरगर्मियूं इंतहाई लाज़मी आहिनि, जिन सां उन्हनि जी सलाहियतुनि खे उजागर करे सघिजे थो। हिन चयो त उनखे नज़र में रखंदे संदसि इंतज़ामिया ही फेस्टिवल कराइण जो फ़ैसिलो कयो, जंहिंमें डिवीज़न जे समूरनि ज़िलनि शहीद बेनज़ीराबाद सांगड़ ऐं नौशरो फिरोज़ जे स्कूलनि जा शागिर्द ऐं शागिर्दाणियूं हिस्सो वठी रहियूं आहिनि। हिन डिवीज़न जे समूरनि खातनि खे हिदायतूं ॾींदे चयो त हिन फेस्टिवल खे कामयाब बनाइण जे लाइ सख़्त महिनत कई वञे। हिन ॿुधायो त हिन फेस्टिवल जी इब्तिदाई 3 ॾींहनि 24, 25 ऐं 26 फरवरी ते मुख़्तलिफ़ रांदियुनि जहिड़ो कि क्रिकेट, हॉकी, बैडमिंटन, मैराथन रेस ऐं साइकिल रेस लाइ मुख़्तसिर कया विया आहिनि, जॾहिं त 27, 28 ऐं 29 फरवरी ते MS ख्वाजा हाई स्कूल जे ग्राउंड ते सकाफ़ती मेलो ऐं गुलनि जी नुमाइश लॻाई वेंदी, जंहिं दौरान महफ़िल मौसीक़ी जो पिणु एहतमाम कयो वियो आहे, जंहिंमें मुल्क जा नामियार रागी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा। उन खां अलावा सकाफ़त खाते सिंध हुकूमत तरफ़ां शैतान जे इस्तीफ़ा जे नाले सां हिकु स्टेज नाटक पिणु पेश कयो वेंदो। उन मौक़े ते ख़िताब कंदे ज़िला चेयरमैन शहीद बेनज़ीराबाद जाम तमाची उन्नड़ चयो त सॼे ज़िले में रांदियुनि जे ग्राउंड्स जी आवाम पाण मालिकी करे त जीअं उन्हनि खे बहितर खां बहितर बणाए सघिजे ऐं नौजवान नस्ल खे रांदियुनि जूं सहूलतूं फराहम करे सघजनि। हिन चयो त डिवीज़नल इंतज़ामिया हिन रीति जो फेस्टिवल कराए हिकु तारीख़ रक़म कई आहे, जंहिंजा मुस्तक़बिल में मुस्बत नतीजा साम्हूं ईंदा। उन खां अॻु तक़रीब जी इब्तिदा में मुख़्तलिफ़ स्कूलनि जे ॿारनि विच में मैराथन रेस कराई वई, जंहिं दौरान केतिरनि शागिर्दनि रेस में हिस्सो वरितो। मैराथन रेस डिप्टी कमिश्नर ऑफिस खां शुरू थी, जेका शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 3 किलोमीटर जो फ़ासिलो तय कयो, जॾहिं त साइकिल रेस में पिणु केतिरनि ई शागिर्दनि हिस्सो वरितो। उन दौरान साइकिल सवारनि शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 10 किलोमीटर जो फ़ासिलो तय कयो ऐं वापसि डिप्टी कमिश्नर ऑफिस पहुता। मैराथन रेस में पहिरीं पोज़ीशन क़ाइद आम यूनिवर्सिटी शागिर्द हिम्मत वली माणी, जंहिंखे 7000 रुपया रोक, ट्रॉफी ऐं सर्टिफिकेट ॾिनो वियो, ऐं जॾहिं त ॿी पोज़ीशन स्मार्ट स्कूल नवाब शाह जे शागिर्द सैफुल्ला माणी, जंहिंखे 5000 रोक, ट्रॉफी ऐं सर्टिफिकेट ॾिनो वियो, जॾहिं त 3 पोज़ीशन मुस्लिम हाई स्कूल जे शागिर्द ज़ीशान अहमद माणी, जंहिंखे 3000 रोक, ट्रॉफी ऐं सर्टिफिकेट पिणु ॾिनो वियो। अहिड़ी रीति साइकिल रेस में पहिरीं पोज़ीशन गुलाम हैदर शाह कॉलोनी जे स्कूल जे शागिर्द आबिद बिरोही माणी, जंहिंखे 7000 रुपया रोक, ट्रॉफी ऐं सर्टिफिकेट ॾिनो वियो। ॿी पोज़ीशन म्यूनिसिपल स्कूल नवाब शाह शागिर्द एहसान अली माणी, जंहिंखे 5000 रुपया रोक, ट्रॉफी ऐं सर्टिफिकेट ॾिनो वियो। अहिड़ी रीति 3 पोज़ीशन मुस्लिम हाई स्कूल जे शागिर्द जे कालूदास माणी, जंहिंखे 3000 रुपया रोक, ट्रॉफी ऐं सर्टिफिकेट ॾिनो वियो। तक़रीब में मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि क़ौमी नगमनि ते टेबलोज़ ऐं खाका पिणु पेश कया। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।